अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम फलाह आखिरत में भलीकार मां यहाँ शफी मंद लाखो। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अस्सलातु वस्सलाम अला रसूलिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। नाज़रीन किराम, अल्हम्दुलिल्लाह असां ही जेको प्रोग्राम कयूं पिया इहो ईद उल उज़हा जे क़रीब आहे ऐं अरबा जे ॾींहुं असांजी ईद उल उज़हा थींदी, जंहिंजे लाइ असां सभु मुस्लमान असां वटि शुरूअ खां वठी अलाह जे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन वटां इहा रस्म आहे उज़ही करण जी। ऐं इंशा अल्लाह ताला सभई मुस्लमान जेके आहिनि से इन उज़ही में हिसो वठंदा ऐं अलाह ताला इन ॻाल्हि ते राज़ी थो थिए। हुकुम थियल आहे त हीउ करिणो अलाह जे करे करिणो आहे ऐं अलाह ताला खे हक़ीक़त में इन्हीअ उज़ही करण सां रब खे को ज़ाती फ़ाइदो त कोन थो पए, न को उनखे गोश्त थो मिले, न को खून थो मिले। सिर्फ़ु अलाह ताला असांजी जेके पंहिंजो रब वटि फाइल्स खुलियलूं आहिनि, असां जेके अमाल नामा आहिनि उन में एंट्री थिए थी ऐं अलाह ताला सिर्फ़ु इहो ॾिसणु चाहे थो त हीउ मुंहिंजे करे क़ुर्बानी करे थो। अॻे ज़माने में जॾहिं इहे क़ुर्बानियूं हूंदियूं हुयूं त मथां बाहि अची हुनखे साड़े वेंदी हुई, लेकिन अलाह ताला असांजे लाइ इहो कयो आहे त जेका क़ुर्बानी थिए थी इहे ग़रीबनि खे विराए ॾियो त उहे खाइनि, पर रब ख़ुशि थिए थो। रब रुॻो ॾिसणु इहो थो चाहे त छा पहिरीं ॻाल्हि त छा असांखे अलाह में यकीन आहे, ऐं वरी इन्हीअ ॻाल्हि में असांखे यकीन आहे त हीउ जेको कुझु मां हिन दुनिया में कयां थो उनजो हिसाब किताब थींदो। पोइ जेको माण्हू ख़र्चु करे थो, मिसाल तौरु 8-9 हज़ार रुपया कढे थो, इन्हीअ मां लॻे थो त हीउ इन माण्हूअ खे यकीन आहे त हे जेको मां कमु कयां थो मूंखे हुनजो अजुर मिलंदो, न त इन 8-9 हज़ार माण्हू को मिटीअ में उछलाए नथो सघे। मिसाल तौरु हिकिड़ी रेल गाॾी आहे, उनजी टिकेट वठिजे थी त भई मां हितां हैदराबाद मां चढ़ी सखर वेंदुसि, पर जेकॾहिं ख़बर हुजेसि त रेल गाॾी वञे ई कान थी ऐं केरु माण्हू चए थो बाबा टिकेट वठो टिकेट वठो, त बेवकूफ़ हूंदो जेको हुनखां टिकेट वठंदो, जॾहिं की गाॾी कान थी वञे। त हीउ बि जेको अलाह जे रस्ते में जेको माण्हू ख़र्चु करे थो, इहो हिनजो ईमान जो आहे जेको हुनखां ख़र्चु थो कराए ऐं अलाह ताला इहा ई शइ ॾिसणु चाहे थो। अलाह साईं क़ुर शरीफ़ में फरमायो आहे, लन तनालुल बिर्र हत्ता तुनफ़िकू मिम्मा तुहिबून। तव्हां भलाईअ जी चोटीअ खे नथा पहुची सघो जेसि ताईं की तव्हां उन शइ मां ख़र्चु नथा कयो जेका तव्हांखे प्यारी आहे। त इहो हिकिड़ी आज़माइश आहे, हीअ उज़ही बि हिकिड़ी आज़माइश आहे। अलाह ॾिसणु चाहे थो छा मुंहिंजे करे ही 8-9 हज़ार ख़र्चु कनि था या नथा कनि। लेकिन हक़ीक़त में जन्नत हासिलु करण जे लाइ अञा थोरो क़दम अॻिते वधणा पवंदा। अलाह ताला क़ुर शरीफ़ में जन्नत जे लाइ ॿ ॻाल्हियूं कयूं आहिनि। अलाह सी फरमाए थो त इन्नल्लाह अश्तरा मिनल मुमिनीन अनफुसहुम व अमवालहुम बिअन्न लहुमुल जन्नह। अलाह फरमाए थो त हीउ जान ऐं माल मां मोमिननि खां ख़रीद थो कयां जन्नत जे बदिले में। हाणे जेको ही माल आहे, हक़ीक़त में हिकिड़ो अजीब इहो नुक़्तो आहे त रब साईं जिथे बि असांखे चवे थो अलाह जे रस्ते में ख़र्चु कयो त चए थो त अनफ़िकू मिम्मा रज़क़नाकुम, ख़र्चु कयो जेको मूं तव्हांखे रिज़्क़ ॾिनो आहे। माना जो मतिलबु आहे त जेको असां वटि हींअर माल आहे, दौलत आहे, ॿनियूं आहे, रब चए थो तव्हांखे मूं ॾिनो आहे। माण्हू इहे हिते आर्ग्यू करे सघे थो त रब साईं कमायो त मूं आहे, मां कोडर हलाई, मज़ूरी कई ऐं या हार पोइ कयमि त इन मां मूं पैसा कमाया त मूं कमाया। इन जो जवाबु इहो आहे त जंहिं शइ खे असां इस्तेमालु करे मज़ूरी कई उहे सभु शयूं अलाह जूं, हथ अलाह जा, पेर अलाह जा, दिमाग़ अलाह जो। जॾहिं अलाह जूं इहे सभु शयूं असीं इस्तेमालु करे कमायोसीं त पैसो त मालिक जो थींदो। जेकॾहिं तव्हां वटि हिकिड़ो ट्रैक्टर हुजे, तव्हां वहायो ऐं तव्हां सॼे ॾींहं में 12 हज़ार कमाया त 12 हज़ार कंहिंजा थींदा? जंहिंजो ट्रैक्टर हूंदो, तव्हांखे त पघार मिलंदी। त इहो अलाह चए थो जेको मूं ॾिनो आहे तव्हांखे उन मां ख़र्चु कयो। वरी अॻिते थो चवे त इहो जेको मूं तव्हांखे ॾिनो आहे इहो मूंखे विकिणो, वरी उहो ॾिनल संदसि ॾिनल वरी असां खां ख़रीद थो करे ऐं चए थो हाणे तव्हांखे मां जन्नत ॾींदुसि। ब्रेक वठूं था, इंशाअल्लाह इन ब्रेक खां पोइ प्रोग्राम जारी रखंदासीं। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। त अर्ज़ मां पे कयो त अलाह ताला जी हिकिड़ी अजीब हिकमत आहे त असां जेको कुझु कमायूं था सो चए थो त असां जेको तव्हांखे ॾिनो आहे उन मां ख़र्चु कयो।
माना जेके शयूं असीं इस्तेमालु करे कमायूं था सभु अलाह जूं आहिनि, हथ पेर अखियूं दिमाग़, तॾहिं उहा शइ उन जी थी। वरी असांखे थो चए त मुंहिंजी शइ तव्हां वटि आहे पर हाणे मां तव्हां खां इहा ख़रीद थो कयां। इन अलाह माना बेशक रब साईं इश्तरा ख़रीद थो करे मिनल मोमिनीन मोमिननि खां अनफुसहुम सननि जानियूं व अमवालहुम सननि माल बे अन लहुम जन्नत जे करे। कमु कहिड़ो कंदो इहो काॾे ख़र्चु कंदासीं, अलाह साईं तो असांखां परचेज़ थो करी, हाणे असीं काॾे के ॾिसो न परचेज़ त असांखां माल करे थो, खणी त कोन थो मथे वञे, वरी बि असां वटि पियो आहे, पर हाणे इहा शइ पराई थी वई, हीअ जान बि पराई थी वई, ऐं हीउ माल जेको असां वटि आहे इहो परायो थी वियो, छो त इहो परचेज़ थियल आहे अलाह जो। हाणे मां इन माल खे अलाह जे रस्ते में ख़र्चु करण में कंजूसी न कंदुसि, माले मुफ़्त दिले बेरहम, पराओ माला खपायूं अलाह जे रस्ते में। दोस्त हिकिड़ो मूंखे बि चए त साईं गोॾनि में सूर आहे, मूं चयो ॻाल्हि इहा आहे त हीउ जिस्म आहे ई अलाह जो, हीअ अमानत असांखे मिलियल आहे, तंहिंजे करे अलाह जे रस्ते में हिनखे घसो, हिनखे हलायो, खपायो पंहिंजे जिस्म खे अलाह जे रस्ते में, भली सूर आहे त सूर आहे, पराई शइ आहे। तंहिंजे करे जेको आहे सो ही असांखे अलाह ताला असांखां इहे शयूं ॿ वरितियूं आहिनि ऐं इन्हनि खे वरी अलाह जे कम में करिणो आहे। ख़ासि तौर जेको चवे थो इहो आहे त हीउ किथे ख़र्चु थियणो आहे, इहो ॿई शयूं घणे भाङे ख़र्चु थियणियूं, नहीयल मुनकर करण में, बुराइनि खां रोकण में, मुआशिरे में सुधारे आणण जे लाइ। इन ते असांखे पंहिंजो माल बि ख़र्चु करिणो आहे, किथे बुराई थिए थी जेकॾहिं उहा असांजे पैसे सां ख़तमु थी सघे थी त पैसे सां ख़तमु कयो, पर जेकॾहिं किथे अहिड़ी रकावट अची थी वञे जो असांखे जान बि ॾियणी थी पए, कंहिं मिसाल तौरु किथे ज़ुल्म थो थिए, किथे कंहिं पाड़े में कंहिं औरतुनि सां ज़ुल्म थो थिए, के उन्हनि खे मारनि था या छा थियो आहे, त वरी माण्हू पाड़े वारो उथी जेकॾहिं निकिरी पए थो त जान जो बि ख़तरो थी सघे थो। इहे ॿई शयूं अलाह जूं आहिनि। बहरहाल असांजो अॼोको जेको मौज़ू इहो हो त असां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जेको ख़ुतबो आहे, जेको आख़िरी हजतुल वदा वारो ख़ुतबो, उन ते पॉइंटूं पे कढियूंसीं। कुल 15 उन में नुक़्ता आहिनि, जंहिंमां अॼु असां 9 जेको नुक़्तो आहे उहो आहे जीअं पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जेको सूद आहे उहो मां ख़तमु कयां थो, ऐं सभ खां पहिरीं आउं पंहिंजे ख़ानदान जो सूद ख़तमु कयां थो, जेको अब्बास बिन अब्दुल मुतलिब जो जेको सूद हो। इन मां ख़बर पई त इंसानु जॾहिं बि का शइ करे त पहिरीं पंहिंजे पाण ते करे, तंहिं करे अॼु असांजो जेको मौज़ू आहे उहो नुक़्तो नंबर 8 अमर बिल मारूफ़ नही अनिल मुनकर ऐं अलैहि ऐं यब्दा बि नफ़्सिही अवलन, त पहिरीं इहो नेकीअ जो हुकुम कजे, बुराई खां रोकजे ऐं इब्तिदा पंहिंजे नफ़्स सां पाण कजे। अमर बिल मारूफ़ जो मतिलबु आहे त जेके उहे शयूं आहिनि जेके शरई हुकुम आहिनि, मिसाल तौरु फ़र्ज़ु आहे, फ़र्ज़ु उहा शइ आहे जेका शरीयत घुरे थी ऐं न कबो त जेको आहे सो गुनाह थींदो, जीअं निमाज़ आहे, ज़कात आहे, इहे शयूं जेको न ॾींदो पैसे वारो थी बि त गुनाह आहे। हज आहे, जेकॾहिं पैसो अथसि ऐं हज करे सघे थो त इहो न कंदो त गुनाह आहे। त इहो जेको आहे सो मारूफ़ में अचे थो, इन्हीअ जो असांखे हुकुम करिणो आहे। ऐं उन खां पोइ ॿियो आहे मंदूब, मिसाल तौरु हू अहिड़ियूं शयूं आहिनि जेकॾहिं हू कंदो त सवाबु आहे, जे न कंदो त ॾोह कोन्हे को। मिसाल तौरु कंहिंखे सदको ॾियणु आहे, इहो मंदूब आहे, माना कंहिंखे ॾिनव सवाबु थींदो, पर अॼु नथा ॾियो त बसि ठीकु आहे। ऐं इन्हीअ में मंदूब में छा अची वियो, सुनत अची वई, नफ़िल अची विया, मुस्तहब अची वियो, ततव अची वियो ऐं फज़ाइल अची विया। टियों इन्हीअ में अमर बिल मारूफ़ में अचे थो मुबाह, हुअ मां ख़ैर फी शारियल मुकल्लफ़ बैन फ़इल वल तर्क, यानी मिसाल तौरु जो आहे त ला यलहिक फ़ाइल मदह शरई वला ज़म, माना जेकॾहिं इहो कंदो त इन्हीअ ते जेको आहे सो को कोन्हे ज़रूरी त जे नथो करे त को ॾोह थींदो, इहो मुबाह आहे ऐं इहा इन आहे। इन जे करे इन में ॿियो उन खां पोइ वरी जेको आहे बुराईअ खां रोकण, उनखे मुनकर चइबो आहे। उहा आहे जेका हर शइ असांखे शरीयत मना कई आहे, पोइ एतक़ाद हुजे, कंहिंजो कोल हुजे या फ़ैल हुजे, इहे सभु मकरूह जेके आहिनि शयूं इनखे मना कयो आहे। इन जा 2 क़िस्म आहिनि मुनकर जा। पहिरियों आहे हराम, उहा आहे त जेको इस्लाम शरीयत असांखे शइ खां बिल्कुलु मना कयो आहे, ऐं जेकॾहिं असां उन शइ खां टरी वेंदासीं त सवाबु थींदो, पर जे कंदासीं त गुनाह थी पवंदो, त इहो हराम आहे। जेतिरो हराम खां बचबो उन ते अजुर आहे, पर जे हराम में पइजी वेंदो त इन ते गुनाह आहे। ऐं वरी चवे थो त हराम यनकुस ला मुहरम लिज़ात ई,
हिकिड़ो त हराम जा ॿ क़िस्म आहिनि, हिकिड़ो त उहा शइ ख़ुदि हराम आहे, मिसाल तौरु शराब, चोरी, अलाह खां सवाइ कंहिंखे सजदो करणु या निविड़णु, ऐं के वरी शयूं आहिनि जेके ख़ुदि हराम कोन्हनि पर कंहिं अमल जे करे हराम थियनि थियूं। मिसाल तौरु अज़ान अची थी वञे जुमे जी, त अज़ान जुमे जी अज़ान खां पोइ को वापारु करणु या को धंधो करणु, इहो हराम आहे। हाणे इहो टाइम जे करे इहो हराम थी वियो। मिसाल तौरु उन खां पोइ मकरूह थो थिए, का शइ मकरूह उहा शइ आहे त जेकॾहिं करे थो त उन ते मकरूह ते हुनखे जे टारे थो त सवाब, पर जे करे थो त पोइ इन ते इन जो वला यज़म इहो आके फ़ाइदो ॾोहो कोन्हे को। तंहिंजे करे जेको आहे सो इहो अमर बिल मारूफ नही अल मुनकर इहो असांजे लाइ जेको आहे सो ज़रूरी आहे। लेकिन हिते हिकिड़ी ॻाल्हि आहे सही बुखारी में रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इन अल्लाह तजावज़ ली अन उम्मती मा वसवस्त बिही सुदूरहा मा लम तामल औ तकल्लम, यानी चए थो त जेकॾहिं को विसविसो थो थिए दिलि में त इन ते ॾोह न आहे, जेसि ताईं उन विसविसे मुताबिक़। या तव्हां हिकिड़ी मिसाल तौरु माण्हू चओ मां चोरी थो कयां, अॼु मां हिन फलाणे दुकान मां हीअ शइ चोराईंदुसि, या मां स्टोर में गिड़ंदुसि, उतां मां का शइ वर में विझंदुसि। हाणे इन ते अञा ॾोह न आहे जेसि ताईं उन ते अमल न करे, या कंहिंखे ॾसे दादा मां स्टोर मां चोरी करण थो वञा, हाणे ॾोह पइजी वियुसि, पर ओतिरो न जेतिरो चोरी जो, पर ॾोह पइजी वियुसि। तंहिंजे करे बाक़ी जेकॾहिं उन ते अमल नथो करे, कंहिंसां ॻाल्हि बि नथो करे, त इहो गुनाह कोन थींदो। जी, असां ब्रेक वठूं था, इंशाअल्लाह ब्रेक खां पोइ प्रोग्राम जारी रखंदासीं। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह व बरकातहू। हाणे सवाल थो पैदा थिए त जेकॾहिं असीं हिन पंहिंजी ज़ात सां अमर बिल मारूफ़ ऐं नही अल मुनकर न कंदासीं, ऐं ख़ासि तौरु ॻाल्हि थी हले मारूफ़ अमर नही अल मुनकर माना बुराइनि खां रोकण वारी मुआशिरो, जेकॾहिं असीं न कंदासीं त पोइ छा थींदो? फ़साद वधंदो, जिहालत थींदी, गुमराही थींदी, फितनो वधंदो, ऐं इन्हीअ सां सॼी उम्मत ते असरु पवंदो। ऐं तंहिंजे करे जेको आहे सो इन्हीअ कम में लॻणु त असीं हिन देश मां मुल्क मां बुराई ख़तमु कयूं ऐं बुरनि माण्हुनि खे ज़ाहिर कयूं, त इहो अलाह ताला चाहे थो। छो त हीअ सॼी ज़मीन अलाह जी आहे। हाणे हिते सॼी दुनिया में अलाह पंहिंजा कानून हलाए पिए थो, लेकिन धरतीअ ते दरिया बि खोले छॾियईं, खाणियूं बि खोले छॾियईं। हाणे इते अलाह पंहिंजा चौकीदार मुक़ररु कोन कया आहिनि, फ़रिश्ता त हे जेको पाणी आहे सो सभई इस्तेमालु कनि। पोइ जेके ठग ऐं चोर जेके आहिनि से मुंड में पाणी खयो वञनि, वाहन मां हेठि पुछड़ीअ में छॾणी कोन्हे। अलाह इहो नथो चाहे, पर हाणे इन्हीअ जे लाइ अलाह ताला को फ़रिश्ता ऐं फ़ौजूं कोन मोकिलींदो। हिन धरतीअ ते सुधारो अलाह चए थो तव्हां पाण कयो, ऐं इन्हीअ लाइ माण्हुनि खे थो चवे त मां तव्हांखां जान ऐं माल ख़रीद कई आहे, त जीअं तव्हां इन ॿिन्ही शयुनि खे इस्तेमालु करे मुंहिंजी इहा प्रॉपर्टी जेके रब जी आहे उन खे संभालियो, ऐं जीअं माण्हुनि ताईं उन ताईं पंहिंजो हक़ु पहुचे, जेके अलाह शयूं मुफ़्त कयूं आहिनि, जेके अलाह शयूं ॾिनियूं आहिनि हिन दुनिया जूं, ज़मीनूं आहिनि उन्हनि खे आबाद करणु, पाणी पहुचाइणु वग़ैरह वग़ैरह जेके शयूं आहिनि। अलाह चाहे थो हिते अदुल इंसाफ़ थिए। केरु मरी थो वञे त उन बेवाह जो इलाजु थिए, उन्हनि जो बेवाह जो ख़्यालु थिए, उते जेके बैतुल माल ठहनि, इहे सभु इंसाननि खे करणा आहिनि। ऐं इन्हीअ कम में लॻणु जेको आहे, इहा अलाह ताला क़ुर शरीफ़ में फरमायो आहे, या अय्युहल्लज़ीन आमनू इन तंसुरुल्लाह यंसुरकुम, चए थो ए ईमान वारो जेकॾहिं तव्हां अलाह जी मदद कंदव। कहिड़ी मदद? संदसि प्रॉपर्टीअ जी में अदुल इंसाफ़ क़ाइमु करणु, हीअ जेका धरती आहे उन्हीअ खे संभालणु। त अलाह फरमाईंदो यंसुरकुम, त अलाह चए थो आउं बि तव्हांजी मदद कंदुसि। पोइ युसबित अक़दाम कोई तव्हांखे मज़बूत कंदुसि, तव्हांजा कदम मज़बूत कंदुसि, तव्हां इहो कमु करे वेंदव। पर जेकॾहिं अलाह ताला इहो ॾिसंदो आहे त हिन मुआशिरे में सुधारो मुमकिन कोन्हे, को केरु बुराइनि खां रोकण वारा माण्हू कोन्हनि के, ऐं बिल्कुलु होपलेस सिचुएशन थी वञे, पोइ अलाह अज़ाब थो ॾिए उन इलाइक़े में। पोइ हाणे अज़ाब ॾेई सभु माण्हू जेके आहिनि ख़तमु करे। इहो ईअं आहे जीअं हिकिड़ो को फ्लैट जो किरायो माण्हू न ॾिए,
पोइ आख़िर मालिक तंग थी हुनखे ख़ाली कराईंदो, ट्रप उछलाईंदो, बाबा खणो निकिरो, किरायो बि कोन था ॾियो, हीअ बि ईअं, हीअ अलाह जी प्रॉपर्टी आहे। पोइ अलाह अज़ाब ॾेई चए थो निकिरो हितां। पोइ वरी ॿियूं क़ौमूं ईंदियूं, वरी उहे ई जेके रिसोर्स ॾिसनि, त अलाह चए थो मां ॾिसंदुसि त हाणे इहे कीअं था मुंहिंजे निज़ाम खे संभालनि। तंहिंजे करे चए थो जेकॾहिं तव्हां इन कम में लॻंदव त अलाह तव्हांजे कम में लॻंदो ऐं तव्हांजा क़दमनि खे मज़बूत कंदो। जेकॾहिं इहो न कबो त पोइ छा आहे त मुआशिरे में फसाद थींदो। हीअ हदीस शरीफ़ आहे बुखारी शरीफ़ जी, त हज़रत ज़ैनब बिन्त जहश रज़ी अलाह ताला अन्हा इन्हीअ पुछो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां, या रसूल अल्लाह नहलुक वफ़ीना सालिहुन, चईसीं भला असां पोइ हलाक जो अज़ाब कीअं ईंदो, असां हलाक थींदासीं जॾहिं की हिन में नेक माण्हू बि आहिनि, बुज़ुर्ग बि आहिनि। तंहिं ते रसूल फरमायो नाम, चई हलाक थीबो थींदा इज़ा कसरल ख़ुबस, जेकॾहिं बुरायूं वधी वेंदियूं ऐं डोमिनेट कंदियूं बुरायूं मुआशिरे में, त इहो अज़ाब ज़रूरु ईंदो। पोइ अज़ाब जा कई क़िस्म आहिनि न, क़िस्म आहिनि, मिसाल तौरु ॾुकर थी पवंदो, अमुन कोन हूंदो, हे जेके आहिनि से माण्हुनि जा पटका लही वेंदा, शरीफ़ माण्हू महसूसु कंदा त असां सां ज़्यादती थी थिए, पोइ चाहे थाणनि में थिए, नेब में थिए, FIA में थिए, इहे जेके फसाद वधी वेंदा, जो हर को माण्हू सम्झंदो त मां हाणे बेइज़्ती थियण में देरि न आहे, मुंहिंजी का इज़त कान बची आहे, त इहा आहे इन जी सज़ा जेका मुआशिरे में मिलंदी। तंहिंजे करे जेको आहे सो ॿी में अचे थो त इक़ाब कद यकून फ़क़रन ऐं जूअन ओ तसलीतन लिल आदा, इन्हीअ जो जेकी सज़ा आहे या त गुरबत वधंदी, बुख वधंदी, बेइज़तियूं थींदियूं, या दुश्मन जेको आहे सो कब्ज़ो कंदो ऐं उम्मत खे ज़लील कंदो, ऐं या ख़ुज़ून ख़ैरात हा, या उन मुल्क ते कब्ज़ो करे उन्हनि जेके रिसोर्सिस आहिनि खणी भॼंदो, मिसाल तौरु तेल फुरे वेंदो, पाणी फुरींदो, या हुनजो काठ पटराए वेंदो, माना जीअं रिसोर्सिस जीअं लुट थींदी आहे कंहिं मुल्क ते कब्ज़ो करे, ऐं या वरी अहिड़ा ज़ालिम हुकुमरान मुक़ररु कंदो, माना अपॉइंटमेंट उतां थींदी असांजे हुकुमरान जेको असांजा ठगियूं कनि, असांजी चोरियूं कनि, असांजियूं कमीशनूं खाइनि ऐं पैसा खणी भॼी वञनि, त इहे सज़ा हिनजी मिले थी। तंहिंजे करे अलाह ताला फरमाए थो त अल मुनाफ़िकून वल मुनाफ़िकात, जेके माण्हू मुनाफ़िक ऐं मुनाफ़िकात केरु, मुनाफ़िक केरु आहे? मुनाफ़िक उहो आहे जेको ॼाओ त इस्लाम में आहे ऐं हुनखे ॿियो ऑप्शन हो ई कोन, जे हिंदूअ जे घर में ॼमिया त हिंदू थी वञे हा, मुस्लमान में मुस्लमान थी पइजो आहे, पर हुन पाण में इस्लाम या मुस्लमान वारी का बि आदत डेवलप न कई। जंहिं ॼाओ त माइटनि कन में अज़ान ॾिनसि, उहा बि हिन ॿार हो, हुनखे त ख़बर ई न हुई। वरी जॾहिं वॾो थियो त निकाह पंहिंजी धीउ जो कराईंदो त निकाह थो पढ़ाए, छो त मुआशिरे जो प्रेशर आहे, हालांकि हिनखे यकीन कोन्हे छाजो निकाह आहे, पर मजबूर आहे मुआशिरे जे करे। पाण जॾहिं शादी करे थो त निकाह करे थो, त इहे प्रेशर जा आहिनि। हालांकि इस्लाम में हीअ शइ ज़रूरी आहे, पर जेकॾहिं न कराईंदो मिसाल तौरु त माण्हू चवंदा हे बाबा हे त शादी थी कान, हे त ज़ना थी थिए पई, त इहो प्रेशर आहे। त इहे जेके मुनाफ़िक़ो आहे जेको इस्लाम सां तालुक़ु न रखे पर मजबूरीअ में मुस्लमान थी वेठो आहे, त इहे मुनाफ़िक़ ऐं मुनाफ़िक़ात बादुम में बादन क़ुर में अचे थो सूरह तौबा में, त इहे हिकिड़ी पार्टी आहे। इहे सम्झो त हिकिड़ी सोसाइटी जा माण्हू आहिनि, हिक ॿिए सां इन्हनि जो ॻंढापो आहे। यामुरून बिल मुनकर व यनहून अनिल मारूफ़, इन जो कमु छा आहे? बुराईअ खे आम कंदा, उन जो हुकुम ॾींदा। मिसाल तौरु हिकिड़ो माण्हू रुश्वत नथो खाए, चवंदा हे त सफ़ा जट आहे, हे चरियो वीचारो, हिन जो अकुल ई कोन्हे जो करे, हे दुनिया खाइण पीअण जी आहे, हींअर न कमाईंदासीं त पैसा किथे ॾींदासीं। हिकिड़े मां विस्तर में त मूं चयो भला हिते वोट कीअं थिया, त चईं बसि पंहिंजो वोट इहो 2,000 रुपया 2,000 रुपया घर भाईअ खे। त मूंखे हैरत वरिती, त पोइ एॾो पैसो, त ज़ाहिर आहे त एॾो पैसो त कमाइणो थो पए। पोइ छा चवंदो, अदा तूं हे खाईं थो रोड जा पैसा छाजे लाइ? चवंदो दादा आख़िर वरी इलेक्शन वेहणी आहे त पैसो त पैसे मां कमाईंदो न। त इहे आहिनि उहे माण्हू जेके रब साईं फरमाए थो सूरह तौबा में, यामुरून बिल मुनकर, बुराईअ जो आर्डर कंदा, हिक ॿिए खे बुराई जो ॾसु ॾींदा, यनहून अनिल मारूफ़, ऐं चङाईअ खां रोकींदा। त बाबा हे पैसा जेके रोड सुठो ठही वञे ऐं इहो 10-15 साल हली वञे, अवाम खे फ़ाइदो पए, परवाह कान्हे। ठेकेदार खे चवंदा बाबा तूं 17% ॾे वर्क ऑर्डर ते, ॿी 40% कमीशन, पोइ ठेकेदार छा विझे रोड में, उहो छा करे? पोइ वरी जेको सो बिट्यूमिन बोड़ो रेशे जो कोन विझंदो। पर जेकॾहिं ॿियनि मुल्कनि में त सही कम थियनि था न, उते तव्हां ॾिसो, मां मके मुकरमा में होसि 9 साल, डेज़र्ट जो हिकिड़ो रोड हो, मां असांजी कैंप जे भरिसां ई, अलाए 30 साल पुरानो रोड, शीशो लॻो पियो, हो बि एसफाल्ट जो रोड, एॾियूं बारिशूं पयूं, मजाला न रोड में का शइ थिए, शीशे जो शीशो, 30 साल पुराणो। असां 9 साल उते रहियासीं, रोड में असां खॾो न ॾिठो को पवंदे।
लेकिन लेकिन हिकिड़ी अहिड़ी पार्टी, अहिड़ा माण्हू बि आहिनि, वल मोमिनून वल मोमिनात बअदुहुम औलिया बअद, अहिड़ा बि शरीफ़ इंसान आहिनि जेके हिकिड़ी पार्टी आहिनि, जेके पाण में न छा था कनि, यामरून बिल मारूफ़, नेकीअ जो हुकुम कनि था, व यनहून अनिल मुनकर, बुराईअ खां हिक ॿिए खे रोकनि था। इहे बि जेके शख़्स मौजूदु अचनि था। अलाह जे रसूल सलाम मुस्लिम शरीफ़ हदीस शरीफ़ आहे त मन रा मिनकुम मुनकरन फलयुगय्यिरहु बियदिही, जेकॾहिं तव्हां का बुराई ॾिसो त हुनखे हथ सां रोकियो। हाणे हथ सां रोकण जो छा मतिलबु आहे? हथ सां रोकण जो इहो मतिलबु आहे त असां मिसाल तौरु वोट ॾियूं था त घटि में घटि असां अहिड़े माण्हूअ खे वोट ॾियूं जो 5 वक़्त निमाज़ी हुजे, शरीफ़ इंसान हुजे, ऐं जेको सो इनखे अमानत सम्झी ऐं इबादत सम्झी इहो वोट असां खां वठे। पहिरीं त इस्लाम में मनसब जी तलब जेको करे उहो डिस्क्वालीफाई थी थो वञे। इस्लाम में जाइज़ ई न आहे त को माण्हू चए त मूंखे वज़ीर कयो या मूंखे DC कयो, इहो थींदो कोन। पर हिकिड़ो अहिड़ो माण्हू नेक माण्हू आहे, उनखे चऊं था तूं इलेक्शन में बि, चए थो न दादा मां न बीहंसि, पोइ उनखे ज़ोरीअ केरु बीहारे, पोइ हू इबादत सम्झे ऐं उनखे वठे, ऐं त पोइ जेको आहे सो उन्हीअ खे इक़्तिदार ॾियणु, वोट ॾियणु, इहो आहे हथ सां बुराईअ खे रोकणु। इहो असांजे हथ में पावर आहे। फ़इलम यस्तति फ़बिलिसानी, पर जेकॾहिं एतिरो नथा करे सघूं त भला बुराई खे ज़बान सां बुरो चऊं। हाणे जीअं मिसाल तौरु हाणे PTI जो हिकिड़ो MPA हो, इमरान शाह शायदि नालो हो, कराची में माण्हूअ खे थप पियो हणे, पोइ कंहिं त हिकिड़े शख़्स हुनजी वीडियो कढी न, शाबास आहे हुनखे, अलाह ताला हुनखे अजुर ॾींदो। इहो वीडियो बि हिकिड़ो पावर आहे तव्हां वटि, बुराईअ खां रोके सघो था। मटीरियल ख़राब थो यूज़ थिए, उनखे इस्तेमालु कयो, उनखे वायरल कयो, YouTube ते आणियो। केतिरा जेके वज़ीर नचनि पिया, शराब रखे मथे ते, त आख़िर वीडियो आयूं न, या पंहिंजो जेके गार गंद कढनि था वोटरनि खे, त उहे बि वीडियो आयूं। इहो आहे हथ सां जेको आहे सो ज़बान सां हिन बुराईअ खे रोकणु। तंहिंजे करे सोशल मीडिया जो सुठो इस्तेमालु, त जीअं हिन मुल्क में चङाई अचे। फ़लिम यस्तति फ़बिक़ल्बी, पर जेकॾहिं इहो बि नथा करे सघो ऐं एॾी का सख़्ती आहे, त पोइ हुनखे दिलि में बुरो सम्झो, ऐं इहो जेको आहे सो घटि में घटि ईमान आहे, ज़ईफ़ ईमान। इन जे करे इन कम करण सां फ़ाइदा वॾा आहिनि। त नहीअल मुनकर ऐं अमर मरूफ़ करण जो फ़ाइदो इहो आहे त हिकिड़ी हुजत क़ाइमु थींदी माण्हुनि जे मथां। माण्हू चवंदा, जेके बुराई करण वारा उहे डिॼंदा, उहे चवंदा त ॾिसो हीउ अवाम केॾो होशियारु थी वियो आहे, असांजी हर ॻाल्हि जेका असां नज़र था रखनि, त इहो जेको आहे सो ज़रूरी आहे। हर मुआशिरे में क़ुर शरीफ़ हिकिड़ी आयत आहे, सूरह एराफ़ मां कढियो वेठो आहियां, आयत नंबर 164। इन में असांजे मुआशिरे जी रिफ्लेक्शन आहे त हर मुआशिरे में 3 क़िस्म जा माण्हू हूंदा आहिनि। हिकिड़ो माइनर ग्रुप हूंदो आहे जेको ठगियूं कंदो आहे ऐं चोरियूं कंदो आहे, खाईंदो आहे, ऐं हूअं फटफटीअ ते घुमंदो, पर पोइ वरी साईं पेजारे हुन वटि अची वेंदी आहे। अहिड़ा माण्हू बि आहिनि। पोइ इहे माण्हू तव्हां जेकॾहिं ॾिसणु चाहियो त इन्हनि माण्हुनि जी हिकिड़ी नफ़्सियात हूंदी आहे। नफ़्सियात ॾींहं जो तव्हांखे लॻंदा त जीअं इहे शींहं जा ॿचा पिया था घुमनि, ऐं राति जो इहे ॿकरियूं थी वेंदा आहिनि, यानी हिकिड़ा हैवान थी वेंदा आहिनि। जेकॾहिं तव्हां ॾिसो त हिकिड़ी मूवी आयल आहे वुल्फ ऑफ पंहिंजो वॉल स्ट्रीट। हाणे वुल्फ ऑफ वॉल स्ट्रीट में उहे माण्हू आहिनि ब्रोकर जेके ॾींहं में $60-70,000 कमाइनि था। एॾो उन्हनि वटि पैसो आहे ब्रोकरनि जेके शेयर्स खे विकिणनि था, माण्हू सां ठगियूं कनि था, जो उन्हनि खे इहो ख़बर न पवंदी आहे त इहो असां पैसो ख़र्च कीअं कयूं। पोइ उन्हनि माण्हुनि खे तव्हां वञी राति जो ॾिसो, पोइ जीअं चरिया जानवर हूंदा आहिनि न, कपिड़ा लाहियो ड्रोड़ूं वठी पाईंदा, नशा शराब अलाए छा छा कंदा आहिनि, जो पैसो घणो आहे वरी नोट जेकॾहिं उछलाईंदा। त इहे माण्हू जेके आहिनि जहिड़े जेके रिश्वत हराम पाई खाइनि था, राति जो इहे चरिया हूंदा आहिनि। इन्हनि जो उन्हनि खे सही ॾिसणु तव्हांखे राति जो उन्हनि खे ॾिसणु खपे। तंहिं करे वुल्फ ऑफ द वॉल स्ट्रीट तव्हां ॾिसंदो त इहो साॻियो हिकिड़े माण्हूअ जो पैसो हूंदो आहे। ऐं ॾींहं जो अच्छा त हर मुआशिरे में 3 माण्हू, हिकिड़ा वुल्फ ऑफ वॉल स्ट्रीट आहिनि मुआशिरे में, ऐं ॿिया आहिनि उहे दीनदार माण्हू जेके जीअं कबूतर चइबा आहिनि, जीअं हरम में कबूतर वेठा हूंदा आहिनि, इहे न कंहिंखे फ़ाइदो न नुक़सानु, इहे पोइ निमाज़ 5 वक़्त पढ़ंदा, सभु कुझु पिया कंदा, पर न कंहिंसां उथणु न वेहणु, कंहिं बुरे माण्हूअ सां बि पिया ओड़ो ई घुमंदा, त नेक सां बि उहो पिया कंदा, कंहिंजी शादीअ में बि हलिया वेंदा, पर माना हुननि में उहा गैरत कान्हे जेका अलाह ताला चाहे थो त मुंहिंजे हिन दुनिया में मुआशिरे। इहे माण्हू बि आहिनि। टियों हिकिड़ो अहिड़ो तबिको ज़रूरु मौजूदु हूंदो आहे जंहिंमें गैरत हूंदी आहे ऐं अलाह जो सिपाही हूंदो आहे, हर ॻाल्हि बुराई खे रोकण लाइ कोशिशि कंदो आहे, वसार रड़ कंदो आहे, सोशल मीडिया ते ईंदो आहे। हिते बि ईअं क़ुर जी हिन आयत में अचे थो, हिकिड़े ॻोठ में माण्हुनि अलाह जी नाफ़रमानी पई कई
ऐं पंहिंजो के मच्छूं जेके आहिनि से छंछर ते पे फासाइनि जंहिंखे मना थियल हुई, पोइ जेको विचों तबिको न निमाज़ी तबिको उहो हुननि सां तालुकात रखियो वेठो ऐं हो जेको ॿियो तबिको हो उहो हुन सां विढ़े पियो, माना न पियो खाए, चइबो त हराम था खाओ, असीं ताईं दावत में न खाईंदा। पोइ विचो इहो निमाज़ी तबिको जेको हो उहो पियो चए त छा पियो चवनि, इस्कालत उम्मतुम मिनहुम लिम तइज़ून कौमन इल्लाह मुहलिकुम व मुअज़्ज़िबु अज़ाबन शदीदा। चई छाजे लाइ त तव्हां हिननि खे तंग कयो ऐं विढ़ो हिननि सां, हिकु कमु त ग़लति कंदा, असांखे बि ख़बर आहे, पर पाण ई हिननि खे अज़ाब ॾींदो। तंहिं ते हू छा था चवनि, कालू माज़रतन इला रब्बिकुम, चई अलाह खे असीं छा अज़ाब ॾींदासीं, कहिड़ो उज़ुर कंदासीं, भले अल्लाहुम यतक़ून, माना सुधरी पवनि। पोइ आख़िर में हिकिड़ी सिट चवां थो, पोइ अलाह फरमाए थो त जॾहिं अज़ाब आयो त रब थो चए अंजैनल लज़ीन यनहून अन सू, जिन इन्हनि खां बुराईअ खे रोकियो पिए, सिर्फ़ु उन्हनि खे असां अज़ाब खां बचायो, बाक़ी ॿई तबक़नि खे असां तबाह करे छॾियो। त इहा आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे 8हों नुक़्तो संदसि ख़ुतबे में, त बुराईअ खां रोकण जे लाइ असां वटि सोसाइटी हुजणु खपे मुआशिरे में, जेको क़ुरान अलाह जे ख़ौफ़ जे करे असां अहिड़ी जमायत ठाहियूं, सिविल सोसाइटी, जंहिंमें मुआशिरे मां बुराई रिश्वत इन जे ख़िलाफ़ु जिदोजहद करणु खपे विदिन द कॉन्स्टिट्यूशन, असांजो हक़ु आहे। अलाह खां उमीद था कयूं त अलाह साईं असांखे सम्झ था फरमाए। सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून वस्सलाम अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।